तमाशा अल्लाह जलसन में नजर खुटे थी मानू नथा खुटन अजमियत उलमा इस्लाम जो मुकाबलो अवामी कुव्वत ताकत के लिहाज से कई जमात नथी करे सके। लेकिन छा वजह है तो इलेक्शन के ॾींहनि में ये मानू गुम था थी वजन, ये वोट गुम था थी वजन। असा के पोलिंग जे बूथन में रुगो जंग आलूद कौम जे न्याणिन जे खून में इज्जत में आलूद तीरत मिलन था, लेकिन तालीम है ताल्लुम वारो किताब न तो मिले छो। लगाल की थम अल्लाह करे तहां के समझ में अचे। इलेक्शन जे ॾींहनि में पोलिंग जे बूथन में दबन में न्याणिन जे इज्जत में लगल तीरत मिलन था, धरती जे वक़ार ते लगल तीरत मिलन था, गरीबन जे नौकरी ते लगल तीरत मिलन था, नौजवानन जे रोजगार ते लगल तीरत मिलन था, पर तालीम ऐं ताल्लुम वारो किताब छो नथो मिले। तबाही जा जिम्मेदार असां आहियूं, तबाही जो जिम्मेदार सिंध है, तबाही जो जिम्मेदार सिंध जो अवाम है। सिंध लुट के पई है, फर्ज पई, न्याणी जो इज्जत दार दार पयो जन, धरती विकाम जे पई, जजीरा ने वसीला विकाम जन पियो। सिंधिया सजाग खड़ो पवदो, बेदार खड़ो पवदो, धरती जे दुश्मन से मुकाबलो करणो पवदो। जेकर असां सजाग न थींदासे त ये बागू जेका भातारन खानन नवाबन ऐं सरदारन जे शक्ल में हिन, ये असांजे धरती के तबाह करे छॾींदा। जेकर धरती के तबाही खां बचाइण चाहियो था, जेकर नौजवानन के हक ॾियण चाहियो था, गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन के हक ॾियण चाहियो था, जेकर न्याणिन अमड़िन भेनरुन ऐं न्याणिन जे इज्जतुन खे बचाइण चाहियो था, त पोइ तहां खे मैदान ते निकिरी करे इन ज़ालिमाना निज़ाम जो मुक़ाबलो करणो पवंदो। जाग्या 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 आया आया फैसलो तहां के करणो। ओ सिंधियो फैसलो तहां के करणो। अरे नौजवानो तवज्जो मुंहिंजी तरफ रखो। तहांजे हिन खिल त बेड़ो ॿोड़ियो आहे, खिल ने सॼी ज़िंदगी विञाए छॾियव। सिंध लुटिजी वई तहां खिल में, सिंध लुटिजी वई तहां बेनज़ीर इनकम सपोर्ट जे बिना दारत में, सिंध लुटिजी वई तहां छोरे जे नौकरीअ में, सिंध लुटिजी वई तहां नालीअ में, ट्रांसफार्मर में, किरास में, गटर जे रिपेयरमेंट में। तबाही नदी त ॿियो छा थींदो। नालीअ जे लाइ अल्लाह जे वास्ते न सोचियो, किरास जे लाइ, ट्रांसफार्मर जे लाइ, छोरे जी नौकरी जे लाइ न सोचो, धरती जे लाइ सोचो। धरती हूंदी त छोरो हूंदो न, धरती न हूंदी त तुंहिंजे छोरे खे नौकरी कान मिलंदी। धरती हूंदी त ट्रांसफार्मर ऐं बिजली ऐं गैस लॻंदो न।